खबर शामिल कई था फैज़गंज में रिपोर्ट अहमद खान चांग की रिपोर्ट मुताबिक तालका फैज़गंज के हेडक्वार्टर वाले शहर पक्का चांग समेत कोट लालू अकरी करोंडी बंगो बहण समेत नंढन वॾनि शहरनि में रमज़ान पाक के भलारे महीने में हथरादू महंगाई गरीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तालका फैज़गंज में ना बचत बाजार लगी सके थी ना अवाम के रिलीफ मिली सको। ऐसी फैज़गंज के मुख्तियारकार को भी एक्शन न खयो। बहरान प्रेस क्लब की टीम ऐसी फैज़गंज मसरूर हुसैन बाजरानी से बार बार राब्तो करण की कोशिश कई पर ऐसी फैज़गंज फोन अटेंड करण की भी जहमत न कई। मज़ीद ॾिसूं था अहमद खान चांग की हिन रिपोर्ट में। किसान सां इहो ज़ुल्म आहे पर ख़ासि करे फैज़गंज में तमामु घणो ज़ुल्म आहे। असांजे पक्का चांग हेडक्वार्टर में जेके मुनाफ़ाखोर आहिनि उहे आम ॾींहंनि में जेका शइ 50 रुपया के मिले थी उहा हींअर 150 रुपये ते हले पई थी। इंतज़ामिया बिल्कुलु गाइबु आहे जेका कंट्रोल करे सघे, पर मुस्लमान आहियूं असां, घटि में घटि असां पाण खे दुकानदारनि खे सेठियुनि खे सोचणु खपे त भलारा 11 महीना असां कमायूं था, भला हीउ महीनो असां सब्सिडी ॾेई रियायत ॾेई जंहिंमां ग़रीब माण्हू आम मिसकिन माण्हू को फ़ाइदो लाभ हासिल करे सघे, रोज़ायत लाभ हासिल सघे। मथियों ईद पई थी अचे, हर शइ जा ॿीणा रेट थी विया आहिनि। असां इंतज़ामिया सां गॾोगॾु जेके हितां जा जेके शहरी आहिनि या हितां जा जेके दुकानदार सेठियूं आहिनि उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे पंहिंजा रेट मुनासिबु कयो। अलाह खे जान ॾियणी आहे, अॻिते बि हलणो आहे। असां मुस्लमान आहियूं, रोज़ायतनि खे जेतिरो तव्हां रिलीफ ॾींदो या आम माण्हू खे जेतिरो रिलीफ ॾींदो उनजो सवाबु तव्हांखे बि मिलंदो। रमज़ान जो भलाई जो महीनो है, जो ईसार ऐं कुर्बानीनि जो महीनो है, जैमें सबक अचे थो त उन कहिड़ी दुखी शइ आहे, बुख कहिड़ी दुखी शइ आहे। हिन असांजे हिन मुल्क में, हिन पाकिस्तान में हिन जो जेको निज़ाम आहे, जेको सिंध आहे, उते हाणे इहो सॼो कुझु माना उन जे बरक्स थी वियो आहे। हाणे इसार कुर्बानी न आहे, ज़ख़ीरा अंदोज़ करे तव्हांखे कमाइणो आहे, ऑफिसरनि खे तव्हांखे पैसा ॾियणा आहिनि। ग़रीब माण्हू जेको 500-600 दिहाड़ी कमाए थो या जेको राज़ो मिस्त्री आहे 1500 कमाए थो, उहो बि हिकिड़ो किलो फ्रूट नथो वठी सघे। 400-500 रुपए ते 500 रुपए ते सूफ़ हलियो वियो आहे। सो माण्हुनि खे को जीअण ॾिनो वञे। सॼी दुनिया तव्हां ॾिसो त दुनिया में रियासतूं फिलाई हूंदियूं आहिनि, रियासतुनि जो कमु माण्हुनि जी अवाम जी भलाई हूंदी आहे। हिते सॼो निज़ाम अज़ाब बणिजी वियो आहे। माफ़ियाऊं आहिनि, उहो सरकारी अमलदार हुजे, उहो ब्यूरोक्रेट हुजे, उहो ठेकेदार हुजे, उहो सभु जेको आहे सो ज़ख़ीरा अंदोज़ हुजे, उहे सभु माफ़ियाऊं आहिनि। हाणे अवाम खे निपूड़े रहिया आहिनि। को तदारक कयो त को ग़रीब माण्हू घटि में घटि फ्रूट न पर भाॼी त खाई सघे। इहो ज़ुल्म आहे, न को एसी ज़ाहिर आहे, न मुख्तियारकार ज़ाहिर आहे। ज़ुल्म लॻो पियो आहे। खंड ॾिसे थो त 180-160 इन को घटि मिले कोन थो। पहिरियों असां वठंदासीं 130 में त बि रोई रोई वठंदासीं। ग़रीब माण्हू जेको 500 कमाए उन में छा थींदो, सम्झो न। हिन वक़्तु असां ज़ुल्म थियो। जीअं रमज़ान शरीफ़ आयो, असांजे अफ़्तारी जा सहरी जा पैसा नथा थियनि त असां रोज़ा रखूं। काॾे वञे ग़रीब माण्हू जेको 500 कमाए उनजो अटो वठूं, खंड वठूं, गेह वठूं। छा हिकु बेरोज़गारी, कमाई न आहे, मज़दूरी न आहे, हर शइ महांग थी वियो। ॾिस न, फ्रूट थियो, टमाटर थियो, सब्ज़ी थियो, जेको माना अरूज ते पुॼायूं। फ्रूट हाणे खजूर 600-700 रुपया किलो। काॾों रोज़ा खोलनि, कीअं रखनि रोज़ा माण्हू। उन खां पोइ सूफ़ जेको हुतो वठी अचनि था 150-200 में।